शहर कराची आहे किरोड़े इंसाननि जो शहर। हूअं त हिन शहर में लखें घर आहिनि, पर उन्हनि लखें घरनि में हिकु घर रिटायर मुख्तियारकार मरहूम अलहरने साहब जो बि आहे। मरहूम अलहरनो साहब त पंहिंजो वक़्तु पूरो करे वियो, बाक़ी बचा आहिनि संदसि ॿ छड़ा पुट जेके ॾुखी सुखी ज़िंदगीअ जो गाॾो बिना पीथनि जे हलाए रहिया आहिनि। हीअ आहे मरहूम अलहरने जो नंढो पुटु अल्लाह बख़्श उर्फ एबी। हीअ आहे त उमिरि में नंढो पर सोच वॾी अथसि। हीअ नौकिरी करण सां गॾु घर ऐं वॾे भाउ खे बि संभालींदो ऐं पालींदो आहे। हीअ आहे मरहूम अलहरने जो वॾो पुटु खमीसो खान उर्फ केके। हीअ हरफन मौला सिंगर, अदाकार, जुगाड़ी, निकमो, टोटी, आशिक मज़ाज ऐं बेरोज़गार आहे। ऐं हा, हीअ आहे ड्रामे जो टियों किरदारु ज़ुलेखा उर्फ ज़ी। हीअ आहे त पैदाशी छोकिरी, पर हिन जो लाइफ स्टाइल छोकिरनि जहिड़ो आहे। हीअ केके ऐं एबीअ जी पाड़ेसिरी ऐं कुलीग आहे। अचो त ॾिसूं हिननि क़ुर्बानीअ लाइ कहिड़ी तयारी कई आहे। हेलो, छा थियो? शैम्पू ख़त्म थी वियो आहे। हा ख़बर पई, बोतल ॿुधायो त मां ख़ाली आहियां। पोइ वञ हेठां वञी वठी आ शैम्पू मुंहिंजे लाइ। वेझा पियो। ओ माय गॉड यार, मां कमु थो कयां, तव्हां साबुण सां वेझो, मां सुभाणे वठी ईंदुसि। तुंहिंजो कमु एतिरो इम्पोर्टेंट आहे ऐं वेझा पियो। वञ ऐं जल्दी सां वञी शैम्पू वठी आ। ब्रदर, मूं चयो न, अॼो को ॾींहुं तव्हां साबुण सां वेझो, सुभाणे आउं वठी ईंदुसि, प्रॉमिस। इडियट, नॉनसेंस। नंढो भाउ आहियां, चई सघो था, नंढो भाउ थियणी मतिलब। एबी वरी छा थियो? खणी त ॾे। छा पेंट? न यार, शर्ट? ओह न, त बाक़ी छा खणी ॾियां तव्हांखे? टावल बेबी, टावल। जल्दी सां मूंखे टावल खणी ॾे। Oh my God! नंढो भाउ त कुतो। न अल्लाह दुश्मन खे बि न ॾे। हे वठो। अच्छा, ॿियो जेको कुझु बि खपे ॿुधाए छॾियो। हर मूंखे डिस्टर्ब न कयो, मां कमु थो कयां। नाश्तो टेबल ते। तव्हां ॿाहिरि त निकिरो, पोइ नाश्तो ॾिसी वठंदासीं। मुंहिंजे अचण खां पहिरीं टेबल ते नाश्तो हुजे, सही आहे? नवाब साहब निकितो ई न आहे अञा नाश्ते जी ॻाल्हि। यार नंढो भाउ त मतिलबु नंढो त बकर बि न हुजणु घुरिजे। केके ब्रो, ब्रेकफास्ट इज रेडी। बहुत गर्मी है, घर में जो सुकून है ना वो कहीं नहीं है। हेलो एवरीबॉडी। जी भाई बंदी। भूख क्या तुझे? वेली किसको बोला? जी नाम है मेरा, तमीज से बात कर। बड़ी आई जी, जुलेखा फ्रॉम कंडियारो, वांदी। मैंने तुझे कभी बोला है कि तू एबी क्यों है? तेरा नाम तो अल्लाह बचायो है, फ्रॉम कंडियारो। ये काम है, बहुत अच्छा किया। तुझे किसने बताया कि मुझे भूख लगी हुई है? माने न मिली था ना घर। इधर दो मेरा नाश्ता। बड़ा कमाल का नाश्ता बनाता है तू। तेरे नाश्ते की तो मुझे दूर से खुशबू आ जाती है। हेलो 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 जी।
हेलो केके, गुड मॉर्निंग। वेरी गुड मॉर्निंग, कैसे हो? ठीक हो? बिल्कुल ठीक ठाक। ब्रेकफास्ट प्लीज। बिल प्लीज प्लीज बिल आप। तू न पियो खाई नाश्तो? अदा ही नाश्तो तमाम मां पंहिंजे लाइ ठाहियो हो न, हीअ विच में वांदी काॾों अची वई। अरे यार तोखे ख़बर त आहे घर में मेहमान ईंदा आहिनि, हेठां करे ईंदो कर न वञी नाश्तो। तेरे भाई के नाश्ते के ना कोई जवाब ही नहीं है, ऐसा नाश्ता बनाता है। वैसे केके, मैं भी गली से आ रही थी ना, तो मुझे हर गली से, हर घर से आवाजें ही आवाजें आ रही। आवाज़ूं? ॿारनि जूं? अबे नहीं यार, माइन जे वेड़ जूं। नहीं, त पोइ छा जूं आवाज़ूं पिया आहियूं? बकरों की और बच्चियों की। बच्चियां? असांजे पाड़े में बच्चियां आई, असांखे ई ख़बर कोन्हे का? अरे यार बच्चियूं न, कुंवटनि जी आवाज़ बचे, कुंवटनि जी। अच्छा उहे भाउ पाण कुर्बानी कॾहिं कंदासीं? कॾहिं बि न, कॾहिं बि न? छा मतिलब? छाकाणि त असांजी एतिरी इनकम ई न आहे। इनकम कोन्हे का? बाबा ही मुंहिंजो कंजूस भाउ हेल कुर्बानी नथो करे। केॾी बेइज़ती थींदी हाजी अला ॾिने जे पुटनि जी जेके हिन साल कुर्बानी कोन कंदा। भाउ तू भाउ कोन्हे मुंहिंजो, दुश्मन आई तू मुंहिंजो। ज़ी जे साम्हूं बेइज़ती, पाड़े वारनि जे साम्हूं बेइज़ती। बाबा बाबा तू जियासी कुर्बानी कयूं आहिनि हिन साल। बाबा 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 के बाबा के न तड़पा। बाबा तुझा रामफोट ॾिसी करे क़बर में तड़पंदो हूंदो। पोइ कुझु कयां, मां ऑफिस वारनि खां वठां थो। छा बकरा? न बाबा पैसा। तो फिर चले बकरा मंडी। ये पर तेरी पैसा का चल। नाश्तो कर फिलहाल। नाश्ता क्या बनाता है? नवींदे पुलिस वारनि खे केतिरो भॼंदे। कढ हीरो कढ। अदा अदा पुलिस वारा हीरो मां वटि काथे आ? कीअं किथे आ? अरे करोड़ों रुपयनि जो हीरो आहे। शराफ़त सां ॿाहिरि कढण अहिड़ो असरु कंदो मैं माइट बि कोन सुञाणींदा। अदा ओ भाऊ हीरो मां वटि किथे आ? हीरो बकर जे वात में आ। हीरो बकर जे वात में? हा बिल्कुलु, हिन महिल त बकर जे पेट में बि वियो हूंदो। कहिड़ो आहे बकर? किथे आहे बकर? हल मूंखे बकर ॾेखार।
बकर किथे आ? बकर त हिन महिल सेल बि थी वियो हैं? कंहिं वरितो? वठण वारा उहे बकर खे काहे बि विया। केॾां? थाणे ते? थाणे ते छो, पंहिंजे घर काहे विया। घर किथे आहे? घर त ॻोल्हण थो वञा। हाणे हाणे रक्ष में बकर विझी घर विया आहिनि। घर ॻोल्ही न, जॾहिं मिली वञे त मूंखे फोन करे ॿुधाए। हा हा, तूं हिते ई बि, मां घर ॻोल्हे तोखे फोन करे ॿुधायां थो। हा ठीकु आहे। हा वाह, हीरोनि जो हीरो तूं अकेलो खाई वेंदे, असीं पुलिस वारा ई कोन आहियूं। मुंहिंजा शेर, माशाल्लाह माशाल्लाह भाई, जबरदस्त बकरो वठी आया आहियूं। हाँ कोई शक नहीं है इसमें। सही बात है। आउं इनके बधी दो अचा। हाँ हाँ तो बताओ केतिरो महांगो तव्हां बकरो वठी आया हो? केतिरो महांगो बकरो घाटे में लॻी वियो? जेकर तव्हां थोरी बार्गेनिंग कयो आहे त 2-3 हज़ार बची वञंदा, पोइ असां इहे कासाई खे ॾियूं आहे। बस ज़ी ज़ुलेखा। बे यार कितना पकाता है तू। छा थियो? कैसे बर्दाश्त करते हो तुम इस अपने भाई को? गरीब खाना एहसान बि न खणिजे। अच्छा हाणे ॻाल्हि ॿुध, बकर में घटि बि 80-90 किलो गोश्त आहे। सॼो साल बारबेक्यू कंदासीं, फ्रिज खे चकाचक भरे छॾींदासीं। ॻाल्हि ॿुधाए बि, जल्दी वञी बंदोबस्तु करे आ। छाजो? कासाई जो? न, बाक़ी छाजो बंदोबस्तु कयां? बारबेक्यू जो? अरे यार, अञा बकरो कुठो ई कोन्हे को, हिनखे पहिरीं खां ई बारबेक्यू, कासाई, गाह जो। जीअं तोखे बुख लॻंदी आहे न, तीअं हिनखे बि बुख लॻंदी आहे। जल्दी वञी गाह जो बंदोबस्तु करे आ। ओके के थोड़ी देर लाइ त साह पटण ॾे। सॼो ॾींहुं बकरा मंडी घुमी आया आहियूं, सॼो टंगू हणी आया आहियूं, थोड़ी देर आराम करण ॾे। हल हाणे ही मुड़ुस बि थकियो आहे। तूं बकर खे कुल्हे ते खणी आयो आहीं। हल गाह वठी आ वञी। के जो हुकुम आहे? नंढे भाउ खे। नंढो भाउ न, पैदा ई हुकुम मञण लाइ थींदो आहे। काश 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 तूं नंढो भाउ हुजां, मां वॾो भाउ हुजां, ऐं पोइ तोखे ॿुधायां तूं मुंहिंजे मथां केतिरा ज़ुल्म कया। ज़ुल्म? ऐं मूं नंढे भाउ ते? बाबा ई कहिड़ो भाउ मुंहिंजे ॻाटे में विझी वियो ई, जेको मुंहिंजी ॻाल्हि ई नथो ॿुधे। हिकिड़ो मासूम मिस्कीन जानवर जेको बुखियो आहे, उनजे गाह जे लाइ हिनखे मिंथू पियो कयां। बाबा अॼु तूं जीअं त आउं हिन भाउ खे कॾहिं बि न चां। बाबा आउं तोखे ॾाढो मिस पियो कयां। बाबा कवि साहब प्लीज, बाबा खे शिकायत करे बाबा खे वधीक न तड़पाए। मां मञा थो तुंहिंजी ॻाल्हि, मां वठी थो जाॻा। बाबा ॾिसे थो। मुंहिंजो प्यारो बकर, माशाल्लाह। के मैं सोच रही हूँ, मेरा मतलब सोच रहा हूँ कि हमें अब इस बकरे को भूख देनी होगी। भूख ॾियणी हूंदी? छा मतलब भूख ॾियणी हूंदी? इसको भूख देंगे तो ये थोड़ा बहुत चीखे मारेगा, और जब ये कुछ मुंह से बोलेगा तो पाड़े वालों को भी तो पता लगे कि हमने भी बकरा मंगवाया है। अरे पागल, आउं ख़बर अथई छा कंदसि? हिनखे फुल तैयार कंदसि, मेहंदी हणंदोसांस, हिनखे गाना ॿधंदसि, छम छम वारा छेर पाराईंदोसांस, सॼे बिल्डिंग में, सॼे पाड़े में सरगस कराईंदासीं, ये दुल्हन की तरह। अबे वो सारी बातें अपनी जगह सही हैं, पर ये बता इसका कसाई कहाँ से मंगाएंगे अपन? चाइना मां। अरे पागल, हिन जो VIP कारीगर कासाई ॻोल्हींदासीं, जेको हिन जूं चापूं, मगज़, हिन जी सॼियूं शयूं आराम सां पीसिस में, ख़ूबसूरत कोरमे जो अलॻि, बिरयानी जो अलॻि, बारबेक्यू जो अलॻि, सॼो गोश्त फ्रीज करे छॾींदासीं। तो हम खुद क्यों लाएंगे उनको? हमारे पास फोन है, हम ऑनलाइन मंगवाएंगे। इतने वेले थोड़ी हैं हम। अभी हम ऑनलाइन जो है बुक करेंगे कसाई, ऐसे मजे से इसकी चापे बनाएगा, जबरदस्त, ऐसे पाए बनाएगा। क्या याद करोगे तुम? मैं ऑनलाइन कसाई मंगाती हूँ। वाह, यानी ऑनलाइन कसाई बन। ये वाला कसाई कैसा रहेगा? अब्दुल शकूर। नहीं ये अच्छा नहीं है। दूसरा, थोड़ा इसके कपड़े अच्छे नहीं है।
कसाई चाय खपे असांखे शादी के लिए न पियो ॻोल्हियां तुंहिंजे लागो। अबे ईद पे आएगा ना, लोगों को पता चले हमारा कसाई भी स्टाइल वाला है। ऐसे थोड़ी मंगवाएंगे। ये वाला जो है ना बिल्कुल परफेक्ट रहेगा कसाई, हमारे बकरे से बिल्कुल मैच कर। इन्हें सां तुंहिंजी शादी बि कराई छॾींदासीं। हाँ नहीं कभी फास्ट सर्विस थी हींअर अञा तूं एप्लीकेशन डाउनलोड कई, क्लिक कई ऐं कसाई दर ते। वाह वाह। अबे अब इतनी भी तेज सर्विस नहीं है, तेरा भाई नहीं है एबी। एबी त पोइ एबी बैल छो वॼाईंदो? अस्सलाम वालेकुम। क्या केर एबी मुआरो भा? न बाबा मुंहिंजो छा वञे बि असां? अच्छा जी त असांजे घर ईंदी वेंदी रहंदी आहे। बाबा मुंहिंजो हुन सां छा वञे ॿकर छोकिरीअ सां? त बाक़ी केर किथे आहे? ॿकर किथे आहे? ॿकर अंदर बीठो आहे। असीं हींअर हाणे वठी आया आहियूं, अञा दाणो पाणी बि कोन खारायो आहे। एबी मुआरो भा वठण वियो आहे। दाणो पाणी मां पाणे खाराईंदोमांसि। तूं छो खाराईंदे असांजे ॿकर खे दाणो पाणी? मुंहिंजो भाउ एबी वठण वियो आहे, उहो वठी अचे, असीं पाणे खाराईंदासीं दाणो पाणी। बाबा इहो ॿकर मुंहिंजो आहे। तुंहिंजो कीअं भाउ? असीं हींअर हाणे पिड़ी तां वठी आया आहियूं। हल रोक नेट कैश ॾेई पिड़ी तां वठी आया आहियूं। यंग मैन ॻाल्हि खे सम्झण जी कोशिशि कर। इहो ॿकर मुंहिंजो आहे। त छा पिड़ी वारा चोरियो ॿकर खपाईंदा आहिनि छा? यार तूं हरू भरू बस तो करे। परे थी मैं ॿकर ॾेखार परे। अबे आवाजें कैसी आ रही बाहर से? लगता है झगड़ा हो रहा है। ओ अंकल केॾां इलेक्शन जी ऑफिस आहे या ईअं ई गिड़ियो अची अंदर? हा तू कौन है बे? मां इहो ॿकर काहे वेंदुसि। असांजो ॿकर तूं काहे वेंदे? असीं आहियूं मोल ॿार जे मथां जावल ॿार जो का पुछणो ई कोन थींदो। हले ख़ुदा असां इहो ॿकर पिड़ी तां वठी आया आहियूं, पिड़ी मां। ॿुधई घणे में वरितो अथव? 40,000 रुपयनि में। यार हाणे ॻाल्हि ॿुध, मां हिन ॿकर जा तव्हांखे हाणे 50,000 थो ॾियां। 50,000? हा जी 40,000 जे ॿकर जा 50,000 रुपया पियो ॾे। पोइ डील कयूं छा? हमें नहीं 10,000 और बढ़ा के। 60,000 60,000। अबा इहो बि क़बूल आहे। 70,000 चाहिए हमें। चल 70,000 निकाल। चली मथे चई सा 80 चाहिए। चल बे 80,000 निकाल। 80,000 चाहिए हमारे बकरे के हमें। 80,000 बस, डील डन। हाँ डन। हल 80,000 ॾिना मां। तू एक काम कर, मेरी बात गौर से सुन। हमें 90,000 चाहिए, बस बात खत्म। हलो इहे बि मां ॾियण लाइ तयारु आहियां। साईं हाणे न तव्हांजी न असांजी, ₹1,00,000 डील डन। बस डन हो गया। 1,00,000 रुपया हमें निकाल के दे अभी। अदा ओ भाऊ तव्हां पाण में हिकिड़ो दफ़ो सलाह मशवरो करे मूंखे ॿुधायो, तंहिं करे हिकिड़ी क़ीमत ॿुधायो, मां ॾियण लाइ तयारु आहियां बसि। साईं पोइ असांखे थोरी देरि ॾियो त असीं पाण में सलाह मशवरो करे था वठूं। ज़रूरु पियो। ठीक है नसीब। ये बिल्कुल सही बात की है तुमने। हले चलो आओ। 2 मिनट आ जाओ। सर चाय मैं नहीं कर। अबे आजा यार, देर हो गई, आजा। कहिड़ी ॻाल्हि आहे जो काको असांखे 40,000 रुपए जे ॿकरे जो ₹1,00,000 वञे? का त ॻाल्हि थी सघे थी। क्योंकि मुझे भी यही लगता है कि इस बकरे में कोई ना कोई तो ऐसी खास बात जरूर है। केड़ी खास बात? यही कि उस बकरे का गोश्त इतना लजीज, इतना मजेदार होगा कि जिसका कोई जवाब नहीं है। क्या बोलता तू? वाह जी ॻाल्हि कही थी। हर बकरे जो गोश्त लजीज हूंदो है, समझी? अबे यार, ऐसी कौन सी खास बात है इस बकरे में जो वो काका हमें इसके पूरे 1,00,000 रुपए देने को तैयार हो गया है?
मूंखे लॻे थो त हिन जे लाइ पाण खे गहराई सां सोचणो पवंदो, वॾी कॉन्संट्रेशन सां सोचणो पवंदो, वॾो दिमाग़ हलाइणो पवंदो त आख़िर अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे हिन बकरे में सोचणो पवंदो, खोड़ सारो सोचणो पवंदो। तो ठीक है, अभी हम गहराई में डूब जाते हैं और सोचते हैं कि इस बकरे में आखिर ऐसी क्या बात है। डूबना शुरू करो गहराई में। गुड। के बकर भी ना है, के भी ना है, लगे तो जो जी जे चवण करे बकर खे सर्गिस लाइ वठी वियो आहे। बस साईं छा करे, अॼुकल्ह जी कुर्बानी आहे ॾेखा वठी, बस अॼुकल्ह माण्हू कुर्बानी कनि ई ॾेखा वठी था। के बकरा बकरे जे बारे में ही पियो सोचां त आख़िर अहिड़ी कहिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे। अबे यार, मेरा कहने का मतलब है कि बकरा बाहर है, वो काका भी बाहर है। अगर वो काका हमारे से खास बकरे को उठा के ले गया तो साथियों, काको किथे है? काको केड़ो? अबे वही काका जो हमारे बकरे के 1 लाख रुपए दे रहा था। हाँ, वो काको फुल सूट। इहो ई त तव्हां खां पुछां तो त बकर काथे आ? अरे आऊं पियो पुछां त काको किथे आहे? ओयो, बकर चोरी करायो न? अबे यार, बकरा भी नहीं है, काका भी नहीं है। मुझे लगता है ये बकरा काके को चुरा के ले गया। अरे न, काको बकरे के चुराए खड़ी वियो लियो। जो भी अरे यार, मां हाणे अचां पियो, हिकिड़ो माण्हू हुयो फुल सूट वारो, उनखे बकर हुयो सफ़ा असां जहिड़ो बकर, ऐं सफ़ा असांजे बकर जी फोटो कॉपी। मूंखे लॻे थो परे न वियो हूंदो। हलो हलो सां गॾिजी करे। हलो हलो चलो चलो। मारो कर। अबे यार, एक काम तुम लोगों से सीधा नहीं होता। असांजो बकरो खयो अथई। बकरो किथे आहे असांजो? बकर अंदर, मां ॿाहिरि। असांखे पैसनि जो आसरो ॾेई बकर चोरी करे वेले घरां। अदा ओ भाऊ, मां चोर न आहियां। हिन महिल असांजे घरां बकर चोरी कराए चए तो चोर न आहियां। अबे यार, ज्यादा टाइम जाया नहीं करो, पुलिस को बुलाओ। 15 को कॉल करो। एसएसयू वारनि खे फोन कर, रेंजर्स खे फोन कर, के सभिनीनि खे फोन कर। अदा ओ भाऊ, मां चोर ॿेली न आहियां। मां इंतहाई शरीफ माण्हू आहियां। अरे शरीफ ई त चोर हूंदा आहिनि। हितां चोरी करे लंदन भरी वेंदा। और तू भी लंदन भाग जाएगा। और तूने जो ये फुल सूट पहना हुआ है, तो क्या फुल सूट पहनने से चोर नहीं होता बंदा? ॻाल्हि ॿुध छोकिरी, मां इंतहाई शरीफ आहियां, चोर न आहियां। ऐं नई मां ॿाहिरि भॼी वेंदुसि। अदा भाऊ, ओ मियां, तव्हांजो बकर मुंहिंजे लाइ वॾे कम जो आहे। चल बता, कौन से तेरे काम का मिसाल दे। छोकिरी माई, जेकॾहिं मां बकर जी हक़ीक़त ॿुधाई न, हिते ख़रीदार तमामु घणा जमो थी वेंदा। हा, हल भरे ख़रीदार वधनि, इन सां असांजे बकर जी मार्केटिंग वधंदी। हा, हिते ई ॿुधाए त असुल बकर जो चक्कर छा आहे। ॾिसो, तव्हां बकर 40,000 में वरितो हो न? हा, मां तव्हांखे 4 लख थो ॾियां। एक बात बता, 4 लाख का बकरा तू खुद जाके क्यों नहीं लेता? 4 लाख का तो तुझे पूरा कूट के जितना बकरा मिल जाएगा। वो जुलेखा थोड़ो घट। अच्छा, बिल्ली एतिरो, डंडो बिल्ली एतिरो। ओके बिल्ली हराम आ। हिलाल जानवर जी ॻाल्हि कर, हिलाल जानवर जी। हालो को सुठो तगड़ो बकरो मिली वेंदो लियो तोखे। यार हाणे ॻाल्हि ॿुधो, बकर भी तव्हांजो, 4 लख भी तव्हांजा, ठीकु आहे। हाणे बकर जे पेट मां जेको निकिरंदो उहो मुंहिंजो। अबे तो अंदर से तो गोश्त ही निकलेगा ना।
हलो उहो बि तव्हांजो। ॿियो दोस्त खे असां निकिरंदो पावा। हा पावा बि तव्हांजा। पोइ बाक़ी तुंहिंजो छा आहे सॼे बकरे में? हीरो 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 मुंहिंजो सिर्फ़ु हीरो मुंहिंजो सिर्फ़ु जेको बकर जे पेट में आहे हीरो। हा हीरो जथई केतिरो भॼंदे हल थाणे न त विझाई खाणे। अरे किरोड़नि जो हीरो बकर जे पेट में, मुंहिंजो किरोड़नि जो हीरो बकर जे पेट में आहे। बकर जे पेट में पार न असां पुलिस वारनि खे बेवकूफ़ थो सम्झी। अरे कोशिश तो कर, उहे बि ॻाल्हि त हीरो वरी बकर जे पेट में। हल थाणे न त विझाई खाणे में। हल थाणे अरे बकर हीरो अरे किरोड़नि जो हीरो बकर में रे विसारे रहियो पंहिंजा बकर पंहिंजो अचो दोस्तो बकर हज़ारनि रुपयनि जी इन्वेस्टमेंट में लखें रुपया कमायासीं ऐं बकर बि वापसि वठी आयासीं। ये अॼु बाबो जहिड़ो हुजे हा त केतिरो मूं ते फ़ख्रु करे हा। यार मूंखे त लॻे थो जेको माण्हू 4 लाख रुपया ॾेई वियो आहे बकर बि ॾेई वियो आहे वापसि ईंदो। कीअं ज़ुलेखा? जी मिस्टर अल्लाह बचायो फ्रॉम कंडियारो, डोंट कॉल मी जुलेखा, कॉल मी जी, ओके? असांजा छक्का जेके हूंदा आहिनि न उहे आउट क्लास हूंदा अथव, सम्झो? फज़ूल में त तव्हां चओ आउं कमचोर आहियां, निकम्मो आहियां, टोंटी आहियां, सॼो ॾींहुं घर में सुतो पियो आहियां, गाना पियो ॿुधां। ॾिठव मुंहिंजो लक, आउं केॾो लकी आहियां। आई एम लकी। हाणे त तव्हांजी बि ठठनि में मुंहिंजी बि ठठनि में। खमीसा केतिरी ड्रेग तो करी, सिर्फ़ु रुगो फुज़ूल ॻाल्हियूं। ड्रेग खे छॾे वेकर खे था वठूं, ख़ुशि? यार बेकार खां मूंखे भउ थो थिए। ई फुल सूट वारो काको 4 लाख रुपया छो ॾेई वियो ऐं पुलिस बि पुठियां अथसि। मूंखे लॻे थो को लेखा चक्कर आहे। मां हज़ारनि जी इन्वेस्ट में लखें रुपया पियो कमाए ॾियां, पोइ बि तुंहिंजी ग्रोथ है बि। तूं खणी पंहिंजा 40,000 रुपया वापसि वठि जेके उधारा वठी आयो हुई, ख़ुशि न हाणे? ऐं हा बकर सां हाणे को वास्तो कोन अथई, ॿुधई? कीअं वास्तो न आहे? मां चवां थो इहो बकर मुसीबत में विझंदो असांखे। मुंहिंजी सलाह मञियो त बकर खे ईद खां अॻु में ज़बह कयो। अरे यार एतिरा ॾींहं इंतज़ारु कयो आहे, सुभाणे त ईद आहे, सुभाणे हिन खे आराम सां बिरयानी में खाईंदासीं, इंजॉय कंदासीं। पोइ भले ईरानी हुजे, चाइनीज़ हुजे, पाकिस्तानी हुजे, असांखे गोश्त सां मक़सदु बसि जल्दी सां सुबुह थी वञे दी। लेकिन हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में आई, हिकिड़ी ॻाल्हि नोटिस कई। अॼु जी नमाज़ ते रश न हुई माण्हुनि जी। महांगाई जे करे महांगाई जे करे नमाज़ सां कयो था। पेट्रोल महांगो थी वियो आहे न, माण्हू कीअं गाॾियूं में अचनि, नमाज़ पढ़नि, सो इन करे थोरो पेट्रोल जो वॾो इफेक्ट थो पए। बहरहाल हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, हींअर त बिरयानी ठाही अथई, खां पियो, पर मग़ज़, चापूं ऐं बारबेक्यू उहे बि आउं खाईंदसि। यार बिरयानी त हाणे ठाही आहे, बिरयानी त हाणे खा, उहो त राति न राति खाइजाए। उहो छा मुंहिंजे भाउ खे बिरयानी ठाराईंदसि, इन्वेस्टमेंट कई ऐं वॾे भाउ कमाए ॾिनसि, न? अलाह साईं मुंहिंजे भाउ जो नसीबु सुठो करे। खा खा बिरयानी, खा खा, बाबो ख़ुशि थींदो इंशाअल्लाह। हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा, अॼु ईद वारे ॾींहुं ते ज़ुलेखा नज़र न आई, हू त सदाईं मानी महिल पहुची वेंदी आहे। सुठो आहे, ईद जो ॾींहुं आहे, पंहिंजी फैमिली खे टाइम ॾे, बिस्मिल्लाह कर। सही। चाय हीरो हे बि त उहो ई हीरो आहे जेको काके चयो पियो बकर जे पेट में आहे मुंहिंजे करोड़नि रुपयनि जो हीरो। ही त उहो ई हीरो आहे।
अरे पाण त करोड़पति थी वियासीं न अमीर थी वियासीं पाण बाबा मस्त सोनी खमीस जेको कमु कयो आहे